असां भगवान ते भरोसो रखूं भाई, सिक रखूं, श्रद्धा। सत्संग जो लाभ छा आहे? कई माण्हू सोचींदा आहिनि समय सां अचो वियो हाज़िरी लॻायो ठीकु आहे, जेको ॿुधोसीं थोरो स्मरण रहिजी वञे थी वियो सत्संग। न, सत्संग जो अर्थ आहे कि ईमानदारीअ सां सत जो संग थिए, हा न, कनेक्शन जुड़े। सत्य यानी भगवान, भगवान सां नातो जुड़े, उहो ई त सत्संग आहे। सत्संग ॿुधी करे छा असांजे मन में इहा ख़्याल अचनि था कि असां भगवान जे रजा में राजी रहंदासीं? ॾिसो भाई, सुख में तो सब सुखी थींदा आहिनि, सुख में तो सब प्रसन्न रहंदा आहिनि, लेकिन दुख भी जेको सही वञे। ख़ुशीअ में सब ख़ुशि हूंदा आहिनि, पर गम में भी जेको गमगीन न थिए। कई माण्हू दुख में, संकट में, विपत्तिअ में 20-20 साल, 30-30, 40-40, 50-50 साल सत्संग थियल ऐं दुख में नास्तिक बणिजी वेंदा आहिनि। यानी 50 साल उहे वेठा आहिनि, सत्संग न कयो अथऊं। एतिरो कमाल आहे, एतिरी सी उन्हनि खे ॻाल्हि ध्यानु न आई त तेरा भाणा मीठा लागे, समत्वम योग उच्चते। तूं नास्तिक कीअं बणिजी वएं? तूं गुरूअ जो दर कीअं छॾे छॾियो? अरे हिते करोड़ अची करे मुसीबतूं बीहनि, उन्हनि ते पेर रखी करे तोखे अंदरि अचणु खपे गुरूअ जे दर ते, प्रभुअ जे दर ते। तूं घबराइजी वएं कूड़े मान सम्मान में, कूड़े लोभ में, कूड़े धन में, कूड़े संसार जे फालतू ॻाल्हियुनि में भगवान खे छॾे छॾियो तो। चओ हरे राम। और कई बार इन खां बि अॻिते जीवन ई त्याग करे छॾींदा आहिनि। यानी मन जा दुख एॾा वॾा थी विया, एॾा वधीक थी विया कि तन खे हिकिड़ो माण्हू ख़तमु थो करे छॾे, उहो सही थो वञे, या कोई मामूली ॻाल्हि आहे? इंजेक्शन ॾिसी करे माण्हू जी अखियूं हेठि मथे थियण लॻंदियूं, डॉक्टर इंजेक्शन भरींदो आहे त, ऐं उहे माण्हू पंहिंजो जीवन छॾे था छॾनि। यानी सोचो मन जी चोट केॾी वॾी आहे, उहा नथा सही सघनि, प्राण ॾेई था छॾनि पिया। त मतिलबु सत्संग करण आयो कोन भाई। ओहो, केॾा बार सत्संग ॿुधासीं, काॾे काॾे वियासीं, वॾे वॾे ऊंचे दर्जे जे महात्माउनि जा सत्संग ॿुधासीं, गीता जा वचन पढ़ियासीं, भागवत बि ॿुधीसीं, रामायण ॿुधीसीं, गुरबाणी ॿुधीसीं। ओहो, सम्झ में त कुझु बि न आयो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। तॾहिं चवंदा आहिनि भाई मुरारी बापू की सत्संग में बैठना काफी नहीं, सत्संग को अंदर बैठाना भी बहुत जरूरी है। सत्संगी माण्हू पहिरियों तो गंढ ॿधी वठो। जीअं गुरुवार कथा ॿुधाओ न, हिकिड़े भक्त गंढ ॿधी, कंहिंमें? तौलिए में, पंहिंजे टावेल में। छाजे करे ॿधी? जी, शादी करणी आहे? हाँ, याद न अचे, याद तो उसे न खणणो ना है नाम, नाम तो याद उस न, भूलियो थोड़ी हो। भगवान जो नालो खणी न छॾियां भुल में, इन करे गंढ ॿधी छॾियईं महापुरुष। उनखे त मिली आहे, उन टेड़े जी टेड़ी चाल आहे न, छॾे छॾणु खपे न उनखे, जेको ईअं पियो करे। उनखे मिली आहे, दर्शन ॾेई छॾियऊं भगवान। चओ हरे राम। भाई असां ईअं नथा चऊं असां मजाक था कयूं उन्हनि सां, ग़लति न मञिजो तव्हां। वो तो कृपालु आहिनि, दयालु आहिनि, भाव ॾिसंदा आहिनि। लेकिन ॿुधायो असां बि हिकिड़ी गंढ ॿधूं कि जेॾी महिल बि संसार में दुख अचे, कठिन परिस्थिति अचे, परीक्षा जी घड़ी अचे, त उहा गंढ ॾिसूं कि असांखे धीरज रखिणो आहे। समत्वम योग उच्चते। कृष्ण भगवान चवनि था गीता में, मां तव्हांखे सिंधी में तो ॿुधायांव, थोड़ा हिंदी कठिन शब्द आहिनि, हा न। कई बार हिंदी सम्झ में न ईंदी आहे त असां गीता ई छॾे छॾींदा आहियूं। इन करे असां सिंधीअ में गीता विधी आहे यूट्यूब में। महिरबानी करे ॿुधंदा कयो, दया कंदा कयो। भले 5 मिंट ॿुधो, ठीकु आहे, लेकिन ॿुधंदा कयो। 5 मिंट कढी था सघो न। त उन में भगवान चवनि था कि हे अर्जुन, जीअं ॿाहिरि आंधी तूफ़ान हलंदो आहे, मौसम बिगड़ी वेंदो आहे, घनघोर कारियूं घटाऊं छाइजी वेंदियूं, त माण्हू छा चवंदो आहे? मौसम ख़राब थी वियो आहे, हवा हलंदी आहे, तूफ़ान हलंदो आहे। त अहिड़ी तरह सां असांजे अंदरि बि हिकिड़ो तूफ़ान हलंदो आहे, हिकिड़ी आंधी हलंदी आहे। कहिड़ी? अंदरि अलॻि अलॻि वीचारनि जी। केॾी महिल गुस्सो ईंदो आहे, केॾी महिल क्रोध ईंदो आहे, हा, केॾी महिल लोभ ईंदो आहे, केॾी महिल द्वेष, केॾी महिल वैर, केॾी महिल लॻंदो आहे कि पंहिंजो जीवन ई ख़राबु आहे।
जन्म ई अजायो तो वञे। अहिड़ा अहिड़ा वीचार ईंदा आहिनि। केॾीमहिल काम वासना सताईंदी आहे, केॾीमहिल अहंकार चढ़ी बीहंदो आहे, त भॻवान कृष्ण चवनि था अर्जुन, हे भीतर जो जेको तूफ़ान सही हो न, उहो जीते जी मुक्त आहे। अंदर जो तूफ़ान। हरे राम। कथा ॿुधंदा आहियो न, जोगा सिंह ॾिसो शादीअ में 4 फेरा ॾेई हली आयो, विच में गणिका जे चक्कर में पियो त गुरुअ खे छॾे करे कोठे ते चढ़ी वियो। यानी ॿाहिरों केॾो वॾो उन फेस कयो कि पंहिंजी गुरुअ जा वचन आहिनि, जंहिं तूं कंडीशन में आहे उन सिचुएशन में हली अच। 4 फेरा ॾिनी, 3 फेरा मुंहिंजे उन सां डंडीअ सां ॼाराइजो। वाह भाई, कमाल जो गुरसेवक आहे। लेकिन वियो गणिका जे चक्कर में त पोइ राति भर बीठो रहे। इहो ई श्री कृष्ण भगवान चवनि था, अंदरों तूफ़ान जेॾी असां सही आसीं न, त बसि जीते जी मुक्ति आहे। उहो मुक्त आहे माण्हू। तॾहिं चवंदा आहिनि सत्संग त वॾो अनमोल आहे। सत्संग त ओहो करोड़नि करोड़नि पुञनि में बि मिली वञे त सस्तो आहे। लेकिन ॿुधण वारे खे केतिरी क़दुरु आहे। ॿुधण वारो कहिड़े ढंग सां थो ॿुधे, कहिड़े भाव सां थो ॿुधे। तॾहिं त श्री पृथु महाराज 10,000 कन घुरिया, मतिलबु उहा कैपेसिटी घुरी कि मां 10,000 श्रवण शक्ति वधीक गुना ओतिरा 10,000 मां भगवान जो इहो सत्संग सम्झी सघां, ॿुधी सघां, हृदय में धारण कयां, भगवान जी कथा ॿुधंदो रहां। हरे राम।